नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आया जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन 6 जून वारे बहरिया जी वालार ख़िलाफ़ जो धरणो लगो, उन धरणे खां पोइ FIR दाख़िल थियूं ऐं उन खां बाद में सैयद ज़ैन शाह SUP जे अॻुवाण जेका हिकिड़ो ख़ौफ़ बर्पा कयो वियो, उन ख़ौफ़ खे टोड़ण जे लाइ जेका गिरफ़्तारी ॾिनी, उन गिरफ़्तारी खां पोइ सिंध जी क़ौमी तहरीक जेका आहे उहा बहस हेठि आई। मुख़्तलिफ़ कार्नर्स खां उन ते बहस थी रहिया आहिनि त आया सैयद ज़ैन शाह जेका गिरफ़्तारी ॾिनी उहो पॉलिटिकल एडवेंचर हुयो या जेको ख़ौफ़ हुयो उनखे ख़तमु करण जी जेका आहे उहा हिकिड़ी कोशिशि हुई ऐं उन खां बाद में कारकुननि में उत्साह पैदा थियो ऐं ही जदोजहद जेका आहे मुख़्तलिफ़ मरहलनि खां तय करे हिन वक़्तु हिकु अहिड़े मोड़ ते पहुती आहे जिते सिंध हाई कोर्ट जेके बोगस FIR हुयूं कूड़ियूं उहे ख़तमु करण जो ऐलान कयो आहे ऐं सैयद ज़ैन शाह जंहिं चयो त मां ज़मानत न वठंदुसि ऐं हुकूमत खे साबित करणो पवंदो त जेको दहशतगर्दी जा कलम सेक्शन हया विया आहिनि उहे हुकूमत साबित करे ऐं तक़रीबन 100 ॾींहं खां वधीक क़ैद घारण खां पोइ आज़ादु थी हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे। उन खां सवाइ असां सिंध जी मजमूई क़ौमी तहरीक जेका आहे उन जा जेके इंटरनल पासा आहिनि, उन जा जेके झोल आहिनि, इख़्तिलाफ़ आहिनि, मुज़ाहिमत जेका अवामी मुज़ाहिमत आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं उहा उन में उभार बि अचे थो, वरी माठी थी वञे थी, पार्लिमानी सियासत में जेको क़ौम परस्तनि जी नाकामी आहे उन जे जेके कारण आहिनि अॼु असां उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासूं। ऐं असांखे अॼु स्टूडियो में जॉइन कयो आहे सैयद ज़ैन शाह, पाण SUP जा अॻुवाण आहिनि। मंज़ूर शेख सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तजिए निगार आहे। सभ खां पहिरियों सैयद ज़ैन शाह खे आज़ादी जूं मुबारकूं ऐं ॿी मुबारक अॼु तव्हांजो जनम ॾींहुं बि आहे, सालगिरह जो ॾींहुं आहे, उनजी बि तव्हांखे मुबारक हुजे। शुरू कयूं था 6 जून वारो धरणो जेको लॻो ऐं उहो बहरिया में जेका ज़मीनुनि जी अलाटमेंट हुई, वालार हुई, उन जे ख़िलाफ़ तमामु वॾे अंग में माण्हुनि जेका हज़ारे माण्हुनि शिरकत कई। छा सबबु हो जो इनफ़रादी तौर ते पार्टी जो फ़ैसिलो न हो, तव्हां इहो फ़ैसिलो कयो त मूंखे गिरफ़्तारी ॾियणी आहे, ज़मानत नाहे वठणी? छा पार्टी जे अंदरि डिस्कस थियो, हिकु फोरम हो सिंध एक्शन कमेटी जो, सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाणनि गिरफ़्तारी छो पेश कोन कई? तव्हां अकेले सुर इहो फ़ैसिलो कीअं कयो? गिरफ़्तारी जो फ़ैसिलो सिंध एक्शन कमेटीअ जे गॾिजाणीअ में रखियो वियो, पर पोइ अक्सरियत राय सां क़बूल न थियो। हिकिड़ी ॻाल्हि, पहिरीं ॻाल्हि त इहा हिकिड़ी थोरी वाज़िब हुजणु घुरिजे त इन खां हफ़्तो अॻे मीटिंग थी हुई ऐं ॿियो इन ते वीचारियो वियो त जेको न सिर्फ़ु बहरिया में हज़ारे माण्हुनि ते दहशतगर्दी जा केस, सवे नाला जंहिंजे हेठि अचणा हुआ न सिर्फ़ु क़ौमी कारकुन पर इन्हनि इलाइक़नि जा थाणे बुला ख़ान, मलीर ऐं ठटे जा जेके मुखालफ़त कंदड़ उहे सभु नाला अचणा हुआ। त इन ख़ौफ़ में पोइ गिरफ़्तारियूं बि हिन 6 जून खां पोइ, हिकिड़ी 6 जून ते गिरफ़्तारियूं थियूं, असांजे जलसे खे फिटायूं, पर उन 6 जून खां पोइ बि सॼी सिंध में ऐं असांजो तहलके सतह ते बि ॿ टे माण्हू गिरफ़्तार शुरू करे ॾिना पाकिस्तान पार्टी जो हुकुमरानी, त क़ौम परस्त तहरीक इन मां उभरे न। उन यकीननि ख़ौफ़ पैदा कयो हो, जेको जज़्बो 6 ते हो, पर दहशतगर्दी खां पोइ उन करे उनखे टोड़ लाइ मूंखे सम्झुमि त इन तरफ़ वधिणो पवंदो ऐं इहो ख़ौफ़ टोड़ण लाइ अॻियां वधी, छो त असां हूअं बि क़ौमी तहरीक में साईं GM सैद, हैदर बख्श जतोई या ॿियनि दोस्तनि इन जेल वारे खे, छो त हिकिड़ो आहे वॾेरो सरदार, हुननि उनखे इहो चई छॾियो आहे त इहो को बेइज़ती जो सबबु आहे, पोइ हू घणो करे उनखे रुगो कूड़ो केस कंदा आहिनि या गिरफ़्तार कंदा आहिनि त सरेंडर कंदो आहे, पर हिननि पोईं सदीअ में इहो कल्चर आंदो त इन लाइ क़ुर्बानी ॾिबी ऐं गिरफ़्तारी ॾिबी। उहो हिकिड़ो जज़्बो असां वटि, ऐं उन जो क़ौमी कारकुन रहियो आहियां, उन करे इहो जज़्बो कार फरमा हो ऐं सम्झां पियो त जंहिं सबबु जे करे गिरफ़्तारी ॾिनी उन जा उहो ख़ौफ़, उहे गिरफ़्तारियूं ऐं सम्झो त पहिरें हफ़्ते में ॿिए ॾींहं खां बंदि थी वियूं, उन करे उहो अचीव थियो। सो मूंखे जेको घटि में 40 साल जो क़ौमी कारकुन आहियां, जेके नफ़्स शनास ज़रूरु आहियां, सोशल नफ़्स शनास, उन मां जेको अंदाज़ो थियो असांजो ॿियो अचीव थियो। मंज़ूर 6 जून जेको बहरिया टाउन जो धरणो आहे, उन खां पोइ साईं ज़ैन शाह जी गिरफ़्तारी, हेतिरियूं सारियूं FIR, हीउ जेको ॿिटे बल्दियाती निज़ाम खां पोइ असां ॾिसूं त हिकिड़ो मूवमेंटम ठहियो, वॾो उभार हुयो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि फैमिलीज़ समेत शिरकत कई, पुरमन धरणो।
पोइ उनजो रुख मोड़ण जे लाइ उनमें तशद्दुद जो अंसर शामिलु कयो वियो। पोइ हीउ जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ॾिसूं था मोमेंटम ठहे थो, वरी उहो माठो थी वञे थो, उनमें तसलसल नथो रहे, लीडरशिप जो को डिसीशन पावर न आहे, अंदरि मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, उन्हनि में को फ़ैसिले जी क़ुवत न आहे, हीउ तसलसल छो नथो थिए नतीजनि ताईं जीअं असां नतीजा हासिलु करे सघूं? शकील आउं सम्झां थो त इनखे सम्झण लाइ ॿ टनि शयुनि खे ॾिसणु तमामु ज़रूरी आहे। त हिकु त सिंध जी जेका नेशनलिस्ट तहरीक आहे उहा जंहिं जॻह ते बीठी आहे उहो हिकिड़ो बिल्कुलु नओं ऐं इंटायरली बिल्कुलु नओं फेज़ आहे। हाणे तव्हां थोरो जेकॾहिं पोइतो ॾिसो, जेकॾहिं पाण वधीक डिटेल में न वञूं त सिंध जी नेशनलिस्ट सीन ते या सिंध जे हक़नि जे लाइ विढ़ंदड़ लीडर्स जी तव्हां सॼी हिकिड़ी लिस्ट तव्हां ॾिसंदो, वॾी हिकिड़ी लिस्ट आहे जिन जो सॼी ज़िंदगी जो तमामु वॾो तजुर्बो आहे, जिन खे ग्राउंड पॉलिटिक्स जी ख़बर आहे, जिन खे पार्लियामेंट जी ख़बर आहे, जंहिंमें साईं जीएम सईद खां वठी वेंदे तव्हांखे ॿिया लीडर नज़र ईंदा ऐं तव्हां नेशनलिस्ट न बि चवंदो तव्हांखे रसूल बख्श पली जो नज़र ईंदो, हिकिड़ा वॾा वॾा नाला नज़र ईंदा। हाणे उहो जॾहिं फेज़ जेको आहे उहो ख़तमु थियो आहे त जेको नेक्स्ट फेज़ आहे उन सां गॾु हिकिड़ी शइ सिंक्रोनाइज़ थी आहे, गॾोगॾु आई आहे। दुनिया में तमामु वॾियूं तब्दीलियूं आयूं आहिनि IT जे करे, कम्युनिकेशन जे करे, वेझे थियण जे करे, जेको कंहिं दौर में ॿुधंदासीं नंढाप में त हीअ दुनिया जेकी आहे इहा ग्लोबल विलेज आहे, उहा प्रैक्टिकली हाणे वाक़ई ग्लोबल विलेज थी वई आहे। तव्हां हिते वेठा आहियो, हज़ारे किलोमीटर परते माण्हू सां कम्युनिकेट करणु हाणे तव्हांजो सेकंड जो कमु रहियो आहे। हाणे बावजूदु इन जे त मुख़्तलिफ़ मुआशरनि में तबाहियूं थियण जे बावजूदु हिकिड़ा बाय डिफ़ॉल्ट जेके आहिनि नेचुरल फ़ाइदा जेके आया आहिनि उन्हनि सोसाइटियुनि खे वॾे पैमाने ते फ़ाइदो बि ॾिनो आहे। त सिंध जहिड़नि सोसाइटीज़ में जेको माण्हुनि जो जेको वॾो तइदादु यंगस्टर्स जो आहे उहो तइदादु नेशनलिस्ट उन मूवमेंट जो उन नमूने सां हिसो न आहे जीअं माज़ीअ में तव्हां असां ॿिया तमामु घणा हज़ारे लखे कारकुन हुया। सो हाणे डिफरेंस तव्हां ॾिसो त केॾो डिफरेंस आहे। अॼु जी तालीम, अॼु जी एप्रोच, हिते वेठे असां दुनिया जे कंहिं बि इशू खे ॾिसी सघूं था त उन में थियो इहो आहे प्रॉब्लम त जेका नई असांजी हिन वक़्तु जंहिं अचे लीडरशिप जंहिं अचे ड्राइविंग सीट ते जेका वेठी आहे, जंहिंमें साईं ज़ैन शाह बि मौजूदु आहे, उनजो प्रॉब्लम बि इहो आहे त हाणे नई सिचुएशन में तव्हां नयो डायरेक्शन सेट करे ऐं मूवमेंट खे नवनि बुनियादनि ते आणियो, इहो आउं सम्झां थो अञा ताईं न थी सघियो आहे। आउं इहो न चवंदुसि त फेलियर आहे, पर मजबूरी तौर ते कॉम्परस पार्टियुनि में या क़ौमी तहरीक में या इन्हनि क़ौमी पार्टियुनि में SUP सभ खां वॾी पार्टी आहे, पर मुंहिंजे एतिरा मुताबिक़ अञा ताईं को अहिड़ो वॾो प्रोसेस कंसल्टेशन जो अंदरि नाहे त सिंध जे अंदरि वसी पैमाने ते हिकिड़ो डायलॉग ऐं कंसल्टेशन शुरू थिए त पाण सम्झूं बेसिकली त अॼु जे दौर में कहिड़े क़िस्म जी नेशनलिस्ट पार्टी ऐं उन जूं घुर्जियूं छा आहिनि, त उन बुनियाद ते मामले खे अॻिते वधाइजे। हाणे असां वटि जेको केस आहे उहो पुराणो आहे, तजुर्बो पुराणो आहे, जंहिं वक़्तु सिंध जी नौजवाननि जी घणाई ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि में रहंदी। हाणे हैदराबाद ऐं कराची जहिड़ा इलाइक़ा यानी की असांजा ॿार जेके आहिनि जिन जो हिकिड़ो वॾो अंग आहे, उन्हनि जो ॿारहाड़ी वारी सोसाइटी सां उन नमूने सां तालुक़ ई कोन्हे। हुननि वटि जदीद एजुकेशन आहे, हू बिल्कुलु शयुनि खे बिल्कुलु डिफरेंट अंदाज़ में ॾिसनि था। उन सां हिकिड़ो वॾो डिस्कनेक्ट आहे। उहे रड़ियूं कनि था सोशल मीडिया ते त सिंध सां ज़ुल्म आहे, हीअ आहे, फलाणा टीर आहे, पर उहे वञी पंहिंजी उन सॼी एनर्जी खे किथे पॉलिटिकल तहरीक में गंढियुनि उनजो हिसो थियनि, उनजे लाइ उहा तहरीक हुजणु ज़रूरी आहे। इन खे बि हिकिड़ो मोमेंटम जी मंज़ूर ॻाल्हि कई, पर उन सां गॾोगॾु हिन शइ खे बि शामिलु कजे त साॻियो असां 6 जून बहरिया वारे उतां ई शुरू कयूं था। हिकिड़ो बहस थियो त जेका क़ौमी क़यादत हुई सिंध एक्शन कमेटी जी, हेॾो सारो धरणो थियो, शेलिंग थी, ॻोड़ा आणींदड़ गैस, गिरफ़्तारियूं, उन खां बाद में क़ौमी क़यादत खे धरणो जेको कंटिन्यू उहो कराची जे अंदरि प्रेस क्लब ॾांहुं रुख़ करिणो या कंहिं ॿिए हंधि उनखे धरणो ॾियणो, पर बजाए उनजे जो उहा सॼी क़ौमी क़यादत ॼाम छोरे वञी पहुती। हीउ गॾियल तौर ते डिसीशन हो, कंहिं हिकिड़े माण्हू जो डिसीशन हुयो, या हीउ जीअं मंज़ूर चयो त असां में हीउ कम्युनिकेशन जो जेको गैप आहे, या गॾियल तौर ते फ़ैसिलो करण जे लाइ असां वटि को उहा तंज़ीम साज़ी न आहे, त छा सबबु हो इन क़िस्म जो फ़ैसिला जेके थियनि था पिया उहो ज़ाहिरात पब्लिक में डिस्कस थियनि था? हू सवाल त उथारे सघजनि था, पर अमल ईअं थियो जो 6 जून जो
जंहिं नमूने सां शैल उछला विया या फायरिंग कई वई उन में को कारकुननि जो जुलूस कोन हो या जलसो हुजे जंहिंखे चऊं था असीं कारकुननि खे वठी वरी ॿी जाइ ते मुंतक़िल कयूं सॼे खे एतिरी तेज़ी सां शैलिंग करे ऐं फायरिंग करे भॼायो वियो जो सॼो मुंतशिर थी वियो इहो त मुमकिन हो त प्रेस क्लब ते 500 माण्हू असीं उन मां कारकुननि खे पहुचाए सघूं पर सिर्फ़ु प्रेस क्लब जो मामिलो न हो उन वक़्तु जेको टेलीफोनिक कम्युनिकेशन जेका बि दोस्तनि सां थी मुख़्तलिफ़ जाइनि ते निकिरी विया 15-20 साल 15-20 ई दोस्त पोइ उन्हनि खे चयो त हिकिड़ा हैदराबाद जे तरफ़ निकिरी विया ॿिया त उते धरणियूं हणणु या प्रेस क्लब ते वञणु जिते हज़ारे लखे 2-3 किलोमीटर में माण्हू बीठा हुजनि उते 500 माण्हुनि जो मुज़ाहिरो राति जो 8 बजे छा करे आहे उन करे लाज़िम हो त उन वक़्तु जी क़ौमी क़यादत वेही गॾिजाणी करे ऐं उन में वेझे खां वेझो विज़िटिंग प्लेस जेको सो जामशोरो हो जिते दोस्त निकितल हुआ उते 6-7 बजे गॾिजाणी करे ऐं प्रेस खे पंहिंजो मौक़ुफ़ ॾिनो मुंहिंजे ख़्याल में इहो वक़्त ते दुरुस्त फ़ैसिलो हो ऐं बाक़ी इहो ख़्याली पेश करणु सॼे जुलूस खे कराची खणी वञे इहो मुमकिन कोन हो सॼो मुंतशिर थी ॿियो जेको मंज़ूर सॼी क़ौमपरस्त तहरीक जे हवाले सां जेको नौजवान आहे यूथ आहे ऐं अॼु जे जदीद टेक्नोलॉजी में अञा ताईं असां पुराणा नारा पुराणा तरीक़ा जॾहिं दौरु मटिजी चुको आहे जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे उन सां असां सॼी क़ौमपरस्त तहरीक खे हम आहंग न करे सघिया आहियूं छा इहो वाक़ई सही आहे इहा दुरुस्त ॻाल्हि आहे मामिलो इहो आहे त वक़्त सां मटिबियूं आहिनि शयूं बुनियादी ख़्यालु साॻियो रहंदो आहे पर तरीक़ा मटिबा आहिनि जॾहिं ही क़ौमी तहरीक जा मामला आया या क़ौमी आज़ादी जी तहरीकूं बि तव्हां क़ौमपरस्त तहरीकूं तव्हां जनमु वरितियूं या ताक़त वरितियूं उन वक़्तु हिकिड़ी ज़हन में रखणु घुरिजे त वर्ल्ड वॉर 2 खां पोइ 50 मुल्कनि मां 100 मुल्क ठहिया हिकिड़े पासे ॿियो उन में हिकिड़ा पुरअमन एतिजाजनि मां बि ठहिया जीअं हिंदुस्तान जी बरसग़ीर जी विरासत थी ऐं वरी पुरतशदुद झेड़नि में बि मुल्क ठहिया त उन वक़्त ते जेका मेंटेलिटी हुई उहे जेके मिसाल हुआ उहे हावी हुआ हिन वक़्त ते जदीद दौर में असां वटि जेके बि तरीक़ा आहिनि उन करे इहो सम्झणो पवंदो दुनिया कीअं थी सोचे ऐं उन में पंहिंजे सिंध जे जाग्राफ़ी डेमोग्राफ़ी वसीलनि हक़ी हाकमियत खे कीअं बचाए सघिजे थो उन में असांखे रुॻो थोरी सोच मटाइणी पवंदी त उहे तरीक़ा कोन हलंदा मक़सदु साॻियो हूंदो पर असांखे तरीक़ा मटाइणा पवंदा अच्छा हिन वक़्तु तमामु खोड़सरा सिंध खे चैलेंजिस आहिनि ॿेटनि जो मामिलो थियो सॼी वालार न रुॻो बहरिया जी पर असां ॾिसूं था सुपर हाईवे ॿिन्ही तरफ़नि खां वालार ज़मीनुनि जी थिए पई पाणी जो इशू आहे डेमोग्राफी जो इशू आहे अफ़गाननि जो इशू आहे खोड़सरा इशू आहिनि जेके सिंध में उन्हनि खे ज़ाहिर आहे त जेको पॉलिटिकल मोमेंटम पॉपुलर नैरेटिव जेको आहे उहो क़ौमपरस्तनि जो आहे नैरेटिव उन नैरेटिव खे हिकिड़ो मासिस में अवामी सघ ॾियण जे लाइ जेतिरो क़ौमपरस्त तहरीक जो वज़न हुजणु खपे हिकिड़ो दौर हो साईं जीएमस जी हिकिड़ी स्टेटमेंट में ई वज़न हूंदो हो तमामु घणो उन्हनि जो तमामु वॾो नोटिस थींदो हुयो हाणे तमामु खोड़ सारियूं क़ौमपरस्त पार्टियूं आहिनि हिकिड़ी क़ौमपरस्त पार्टी मां 4-4, 5-5 ग्रुप निकिता आहिनि एक्शन कमेटी आहे अलायंस आहे पर उहो असांखे वज़न उहो अक्स असांखे नज़र नथो अचे साईं जीएमस जो हिकु त पूरी सदीअ जी जिदोजहद हुई ॿ हू न सिर्फ़ु पंहिंजे पार्लियामानी सियासत में अंग्रेज़नि जे दौर खां वठी मौसर ऐं ताक़तवर माण्हू हो पर उन खां पोइ बि पाकिस्तान जे ठहण खां पोइ बि हुन जो हिकिड़ी त टावरिंग पर्सनैलिटी ॿियो हू पंहिंजे इल्म ऐं पंहिंजे किरदार में मिसाली किरदार मिसाली जंहिंजा माण्हू आमतौर ते मिसाल आउं तव्हांखे ॿुधायां असांजी लोकल पॉलिटिक्स में केरु चवंदो आहे यार तव्हांखे उसूलनि हीअं करणु घुरिजे तीअं असीं को साईं जीएमस ताईं चयो असां कंदासीं माना असां वटि आमतौर ते इहो मिसाल ॾींदा उन करे हिकिड़ो पासो उहो आहे त साईं जो इल्मु ऐं संदसि पर्सनैलिटी एॾी ताक़तवर हुई जेका सदीअ जी हिकिड़ी सिंध जी ताक़तवर शख़्सियत में हो बाक़ी जेको तव्हां ॿियो पिया चओ त हिन वक़्तु जेके खोड़ सारा चैलेंजिस आहिनि जेतिरी सघारी मूवमेंट हुजणु खपे मासिस में हेतिरियूं सारियूं हिकिड़ो त साईं जीएमस जे वक़्त में बि शयूं हुयूं पर साईं जीएमस खां पोइ जेके क़यादतूं आहिनि इहो वरी ॿिनि ॾहाकनि में उन्हनि ते थो अचे त आया जेका हिकिड़ियूं शयूं तब्दीलियूं आणियूं पर हिकिड़ियूं शयूं मेंटेन करणियूं हुयूं उहो ज़ाती किरदारु
क्रेडिबिलिटी उहा जेकॾहिं हुजे कंहिं में बि हींअर उहा या उनजे अध जेतिरी हूंदी त साॻी ताक़त मिलंदी। उहा संभाले न सघियूं जेके क़यादतूं आहियूं, उन करे बि हिकिड़ा लॉसिस आया। ॿियो, बदिलजंदड़ दुनिया में पाण खे पेश करण जा उन तरीक़ा में बि कुझु कमज़ोरियूं आहियूं। तंहिंजे करे असांजो जेको ईअं रफ़ ऐं हिकिड़े नमूने सां जेको तहरीकूं हुयूं उन जदीद 21वीं सदीअ जे घुर्जुनि मुताबिक़ न करे सघियासीं। उन जे करे कमज़ोर थी वियूं, पर असांजो बि हिन मां निकिरी वेंदासीं। जी मंज़ूर, सबब छा आहे? असां हेतिरा सारा चैलेंजिस ऐं कॉम्प्रेस तहरीक ॾिसूं था, उहो जेकॾहिं कंपेरिज़न कयूं साईं जेम्स जे दौर में, ॿ टे वाह जूं शयूं कयूं। मुंहिंजे ख़्याल में जवाब बि उन्हनि में ई लिकियलु आहे। साईं जेम्स जे हवाले सां साईं जी बाजीअ पहिरियों चयो त हिकिड़ो तमामु वसी तजुर्बो ऐं ॿियो लीडरशिप जो जेको किरदारु आहे न, मॉरलिटी जेकी आहे उहा वॾी इंपॉर्टेंस आहे। इहा ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे त मॉरलिटी हुजे। ऐं आउं सम्झां थो त नेशनलिस्ट तहरीक जेकी आहे उन जूं सभई पार्टियूं कंहिं न कंहिं नमूने सां साईं जेम्स जी लेगेसी खे खणी हलनि पियूं, पर उनजो हिकिड़ो वॾो वज़न जेको आहे, उनजो हिकिड़ो वॾो पार्ट जेको आहे फैमिली जे हवाले सां ऐं पॉलिटिकल ऐं आइडियोलॉजिकल संघ जे हवाले सां, उहो साईं जलाल शाह ऐं साईं ज़ैन शाह जे हिसे में अचे थो न। तंहिंजे करे हिकिड़ी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी हिननि ॿिनि लीडर्स जी आहे। ॿियो इशू इहो आहे गॾोगॾु त इहा शइ ज़हन में रखण जी ज़रूरत आहे त साईं जॾहिं इहा ॻाल्हि महसूसु चवनि था त जदीद जेका तक़ाज़ा आहे, जदीद जेका मॉडर्न रिक्वायरमेंट आहे, उन ते अचण जी ज़रूरत आहे। छा रुगो इहा महसूसु करण जी ॻाल्हि आहे या प्रैक्टिकली थिए बि थो? आउं सम्झां थो, मूंखे मां सदाईं दोस्तनि खां चवंदो आहियां, अहिड़ी का बि एफर्ट कंहिं बि कॉम्प्रेस पार्टी इंक्लूडिंग SUP कई नाहे। हाणे अंदाज़ो कयो त सिंध जे अंदरि या कंहिं बि सोसाइटी में मॉडर्न जेको सॼो लॾो आहे उहो तव्हां सां कटियलु हुजे। इनखे तव्हां शकील बिल्कुलु ईअं ॾिसो जीअं बरे सगीर जे विरहाङे खां पोइ सिंध मां हिंदुनि जो, पढ़ियल लिखियल हिंदुनि जो, कारपोरेट हिंदुनि जो हिकिड़ो वॾो तइदादु हितां लॾायो वियो न। उनखां पोइ छा थियो त 4-5 सदियूं असांखे लॻियूं हिकिड़ो पढ़ियल लिखियल क्लास पैदा करण में, जेको हाणे तव्हांखे नज़र अचे थो। मज़ेदार ॻाल्हि आहे त हिस्ट्री अजीब नमूने सां रिपीट थी करे त अॼु जूं कॉम्प्रेस पार्टियूं उन सॼी जदीदियत खां परते बीठियूं आहिनि। हाणे पाण ॿुधायो, असांजो यंगस्टर जेको ॿाहिराड़ियुनि सां कनेक्टेड आहे, फ्रैंकली स्पीकिंग कल्चरली जेको आहे उहो जागीरदार अंदाज़ में थो सोचे, पर सॼी जंग जेकी आहे उहा अर्बन ट्रेंड्स ऐं सिंध जे नई रिक्वायरमेंट खां सवाइ नथी कढी सघे। नंढड़ो हिकिड़ो कमर्शियल ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां वापसी ते सिंध जी क़ौमी तहरीक जा जेके मुख़्तलिफ़ पासा आहिनि उहे बि असां बहस टाणींदासीं। वेलकम बैक नाज़रीन। जी मंज़ूर, तव्हां ॻाल्हि कयो पिया। आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि जेकी आहे मां उहो ज़रूरु चवंदुसि त साईं जेका ॻाल्हि कई, हिकिड़ी त क्रेडिबिलिटी जी ॻाल्हि थी त तव्हां वटि लीडर अहिड़ो हुजे जंहिं ते तव्हां आङुर न खणी सघो, जीअं साईं जेम्स जो किरदारु हो। ॿी ॻाल्हि इहा आहे त साईं खां पोइ जिन नेशनलिस्ट तहरीक जी लीडरशिप जी जिन माण्हुनि ते ज़िमेदारी आई, हेॾो सारो तइदादु आहे, तक़रीबन समूरा माण्हू मौजूदु आहिनि। नेशनलिस्ट पार्टियुनि जे अंदरि पर्सनल किरदारु वॾे पैमाने ते मशकूक रहियो। माण्हू जेको आहे माण्हू ऐं धुरियूं जेके आहिनि, जेके जीअं सिंध तहरीक जो हिसो हुयूं, निकितियूं, उहे भतखोरी में वॾे पैमाने ते इन्वॉल्व थियूं। हर कंहिंखे ख़बर आहे, हैदराबाद, लाड़काणो, कराची, हर कंहिंखे ख़बर आहे। किडनैपिंग्स में इन्वॉल्व थियूं वॾे पैमाने ते, तमामु अहिड़नि कमनि में इन्वॉल्व थियूं जिन जे लाइ ग़ालिब इम्कान आहे, माण्हू इल्ज़ाम हणनि था त उहे पावरफुल धुरियुनि जे तरफ़ां हिकिड़े प्लैन तरीक़े सां सिंध खे तबाह करण जे लाइ उहे वाक़िया थिया, उन में इन्वॉल्व थियूं। हाणे जॾहिं तव्हांजे अंदरि सॼी क्रिमिनलाइज़ेशन थी वई हुजे ऐं अॼु ॾींहं ताईं भला इहो छाजे करे आहे त साईं जेम्स ते इहो इल्ज़ाम न लॻंदो त साईं जो फलाणो इतिहाद या फलाणो मुज़ाहिरो या फलाणी वॾी गैदरिंग जेकी आहे उहा कंहिंजे पुठी ठपण जे करे थी आहे। पर तव्हां ॾिसंदो त अॼुकल्ह वॾे अरसे खां मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियूं जेके नेशनलिस्ट आहिनि, उन जे मुज़ाहिरनि, धरणनि वग़ैरह ते फौरी तौर ते तव्हां प्रेस क्लब ॾिसंदो, सहाफ़ियुनि खे ख़बर हुजे थी, हिननि खे ख़बर हुजे थी, हू चवनि था उस्ताद इहो फलाणो मामिलो आहे,
जंहिंमां ध्यानु हटाइण लाइ या इनखे टेकिल करण जे लाइ फलाणो हाणे मैदान ते न खड़े। इंप्रेशन कीअं Yes, जुड़ियो आहे इनजे उन ते? उहो ई चवां, साईं खां जी, पुछणु घुरिजे। साईं जेम्स जो कैरेक्टर जेको आहे उहो त को दुश्मन बि हूंदो उनजे कैरेक्टर ते उहो आङुर न खणंदो। असां ॾिसो आहे 70s जे अंदरि जेका स्टूडेंट पॉलिटिक्स आहे उनजो चहिरो असांखे कुझु ॿियो नज़र अचे थो पियो। उनखां बाद में ज़ाहिर आहे त सिंध जी क़ौमी तहरीक जीअं फ़ाल थी त उनमें इन क़िस्म जा क्रिमिनल अंसर बि शामिल थिया जो सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि कश्मीर ख़ान धाड़ेल जे लाइ सदोरो शेख जे लाइ चयो वियो त उहो बि स्टूडेंट्स सां गॾु रहे थो पियो। हिकिड़ो ज़ाहिर आहे जेसिताईं इनखे खोलींदासूं न तेसिताईं नौजवाननि खे ख़बर न पवंदी। ईंदड़ वक़्त में रिसर्च थियणी आहे त साईं जेम्स जो हिकिड़े पासे हेॾो सघारो कैरेक्टर, कमिटमेंट, अख़लाक, किरदारु, ॿिए पासे हीअ जेको मंज़ूर साहिबु ॻाल्हि कई त क्रिमिनल, भतेखोरी, ॿियूं शयूं, त मजमूई तौर ते जेको इम्प्रेशन आहे उहो ई मासिस में त अहिड़े क़िस्म जो वञे थो, डिस्कस थिए थो, मास में थो वञी करे ओपन डायलॉग जी सूरत में उन ते डिबेट कजे त अञा वधीक बहितर थींदो। को मुख़्तलिफ़ पॉज़िटिव हिकिड़ो पासा सवाल निकिरी तव्हांजे सवाल सां साईं ॾे भला इहो छाजे करे थो थिए? मिसाल तौर ते त इमरान ख़ान सां साईं जलाल शाह मिले थो त फौरी तौर ते सिंध जे अंदरि इहो इम्प्रेशन थी थो वञे त बाबा ही बेसिकली जेको आहे हिते का गेम आहे, नेशनलिस्ट गेम जो हिकिड़ो पुर्ज़ो आहे। जी जी इहो इम्प्रेशन थियो। Why is that so? ॾिसो इहे इम्प्रेशन ईंदा रहंदा। मामिलो इहो आहे त ॾोहारी अंसर साईं जेम्स जे हूंदे बि शागिर्द सियासत में उन्हनि नुक़सानु ॾिनो पर साईं जेम्स साफ़ सुथरो उन करे ऐं साईं जेम्स ऐं ॿ तज्ज़िया अलॻि अलॻि थींदा। इन सॼे कल्चर में आऊं हिकिड़ो मुतहरिक क़ौमी कारकुन खां वठी रहियो आहियां। इन्हनि सभिनी जेके ताक़तवर ॾोहारी लीडरशिप जेका हुई उन्हनि खे मुंहुं ॾिनो अथऊं ऐं मैदान ते ॾिनो अथऊं ऐं उनखे क्रेडिबिलिटी जे सुवाल खे असां पोयनि ख़ुशूसनि 10-15 सालनि में हिकिड़ी ॿी दुनिया जेका माना नेशनलिस्ट में उहा दुनिया जेका एॾी पॉपुलर कोन हुई, न त क़ौमी आज़ादी तहरीक ऐं ॿियो पॉपुलर हो, उन में क्रेडिबिलिटी जे सुवाल खे ऐं 100% न चवंदुसि पर तमामु घणी हद ताईं असां उनखे कवर करण जी पंहिंजे बस आहे कोशिशि कई आहे। ऐं आउं सम्झां पियो त हींअर ॿियूं जमायतूं ऐं असांजी जमायत मुतलिक़ राया ॿ मुख़्तलिफ़ थियनि था, सभिनी खे गॾे कोन थो ॾिठो वञे। बाक़ी ॿियूं जेके तव्हां सवेल ॻाल्हियूं कयूं हिकिड़ो मिस करे वियुसि त हिते जेको कॉम्परस तहरीक ते हिकिड़ी मीडिया वॉर थिए थी, प्रोपेगेंडा वॉर थिए थी। छो त आउं तव्हां ॿुधायां त हीअ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी मुंहिंजो अॻु बि आर्टिकल्स बि इन आयो आहे। हिनखे पहिरियों इक़्तिदार खां वठी अॼु ताईं इक़्तिदार में मुख़्तलिफ़ सबबनि सां गॾु हिकिड़ो इहो हूंदो आहे त मरहूम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे जॾहिं मिलियो त उन वक़्त ते पाकिस्तान जे अंदरि मौजूदा जेको वेस्ट पाकिस्तान आहे उन जे अंदरि नेशनलिस्ट मूवमेंट खे कीअं ख़तमु करिणो आहे या चीबाटणो आहे। उनखां पोइ मोहतरमा बेनज़ीर या वरी हींअर जेको आहे ख़ुशूसन ई जेको 15 साल आसिफ़ ज़रदारी एंड कंपनी जो जेको बिलावल ज़रदारीअ जो जेको पीरियड आयो आहे, इन में जेका हुकुमरानी आहे उन में ऑर्गनाइज़ नमूने सां ख़रीदो फ़रोख्त, कुचलण, शहादतूं, मिसिंग पर्सन्स, क़ौमी धारा जूं प्रेस कॉन्फ्रेंसूं, इहो सॼो ऑर्गनाइज़्ड हिकिड़ा एफर्ट्स आहिनि। उन सां गॾु हर लीडर ते 10 सुवाल पैदा करणु, इहो प्रोपेगेंडा सेल बि ख़ुदि हिकिड़े नमूने सां मनफ़ी कमु करे थो। इन करे हर उथंदड़ सुवाल दुरुस्त बि कोन हूंदो आहे, पर कॾहिं कॾहिं के जेन्युइन हूंदा आहिनि, पर घणा हूंदा आहिनि माण्हुनि जो जेन्युइन तहरीक खे डाइवर्ट करे ॿिए तरफ़ करणु। छो त चवनि था असीं जॾहिं सॼी सिंध खे विकिणूं पिया, धारियुनि खे आबाद पिया करायूं, शनाख़्ती कार्ड पिया ठाराए ॾियूं, पासपोर्ट पिया ठाराए ॾियूं, या पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी ॻाल्हि करियां, इहे सभु ऐलानिया उन्हनि हिते कराचीअ में या ॿियनि जायुनि ते प्रेस कॉन्फ्रेंस में उन्हनि जी क़यादत चवे थी त पंहिंजो जवाबु ॾियण जे बजाए ॿियनि ते गंद उछलाए छॾियो त शायदि हीअ आहिनि। पर असां ॿुधायूं त इन्हनि ख़ुशूसन हिननि 15 सालनि में हिननि वसीला विकिया आहिनि, जेके गैस जा आसिफ़ ज़रदारी 2008 में जेके अरब कंपनियूं खणी ऐं पाण पिया आयो, सिंध जी डेमोग्राफी ते 2012 जो जेकॾहिं आयो, सिंध जी आदमशुमारी ते जेको 2010 जो जेको वार आयो, या वींदे ॿेटनि या हिननि ते हर जाइ वींदे शनाख़्ती कार्डनि ते बि असां हर जाइ ते जेन्युइन तहरीक हलाई आहे, जंहिं ते कंहिं बि ईअं सुवाल त उथारे सघनि था, पर कंहिंजी पुठ भराई न आहे को साबित करे त असीं ओपन डायलॉग करे सघूं था त असांजी हीअ सभु जेन्युइन तहरीकूं आहिनि जिन ते शक त पैदा करे सघनि था,
पर साबित नथो करे सघे। सभु जेन्युइन क़ौमी तहरीकूं आहिनि जंहिंमें क्रेडिबिलिटी जे सुवाल खां वठी कंहिंजो टूल थी इस्तेमालु न थियण ताईं असां सिंध एक्शन कमेटी, सिंध बचायो कमेटी या सिंध यूनाइटेड पार्टी जे प्लेटफॉर्म ते जेके जिदोजहद कयूं आहिनि जेन्युइन ऐं कंहिं प्लेटफॉर्म ते कंहिं बि अॻुवान सां इन ते ॻाल्हाए सघां थो। अच्छा हा, इन में हिकिड़ी शइ आहे, ॾिसो प्रोपेगेंडा जेकी आहे उहा सिर्फ़ु अॼु जे मॉडर्न मीडिया वारो मामिलो कोन्हे। प्रोपेगेंडा साईं जेम्स हेदे दौर में बि थींदी, उन खां बाद में बि थिए, अॼु बि थिए थी। अॼु तमामु वधीक टूल्स मौजूदु आहे। साईं ज़ैन शाह साहिब खे ख़बर आहे त सोशल मीडिया त सॼी दुनिया खे चेंज करे छॾियो आहे न। त हाणे जेकॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ु का प्रोपेगेंडा थिए थी त उनजो काउंटर जेको आहे उहो तव्हांखे करिणो पवंदो न। मां इहो कोन थो चवां त को तव्हांजी पार्टी या ABC पार्टी इन शइ में इन्वॉल्व हूंदी, पर सुवालु इहो आहे त तव्हां ते जेको इल्ज़ाम अचे थो, तव्हांजे लाइ जेको इम्प्रेशन अचे थो, उनखे काउंटर करण जे लाइ तव्हां वटि बि टूल्स साॻा मौजूदु आहिनि। त तव्हां चओ त भई हाउ कैन यू से दैट, तव्हां कीअं था चई सघो त जेकॾहिं असीं वज़ीर आज़म इमरान ख़ान सां जेकॾहिं मीटिंग कई आहे त हरू भरू बि असां कंहिंजे चवण ते कई आहे या असां जेको आहे उहो इस्तेमालु था थियूं। असां वज़ीर आज़म इमरान ख़ान सां ही शइ चई आहे ऐं कैटेगरिकली असां सिंध जे फलाणनि फलाणनि इश्यूज़ ते ॻाल्हायो आहे, यानी तव्हां ओपन थी ईंदो न वॾे पैमाने ते। पर तव्हां ॾिसो हिन ॾींहंनि में थिए ईअं थो त ओपन थी अचण जे निस्बत में हिकिड़ो प्रेशर महसूसु थो थिए। ॿी ॻाल्हि इम्पोर्टेंट इहा आहे त इहा शइ ज़हन में रखण जी आहे त असां जेके साईं ज़ैन शाह बि जेको चवे थो त जेके उणायूं या कमियूं आहिनि उहे थींदियूं मॉडर्न रिक्वायरमेंट खे पूरी करण लाइ। आउं चवां थो सिंध जे अंदरि वॾो बहस ई इहो आहे, आउं चवां थो त सिंध जे अंदरि 35-40% जेको यंगर लाट आहे, जेको ॿिनि अढाई टिनि जेको आहे ॾहाकनि में ठहियो आहे, जेको पढ़ियो आहे, साईं पाण ॿुधाए त SUP में यंगेस्टर्स मां ॿारहाड़ीअ जे इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ यंगेस्टर्स जी परसेंटेज छा आहे ऐं शहरनि सां केतिरो आहे। छाकाणि त जेसि ताईं उहो शहरी असांजो सिंधी नथो अचे, पार्टियुनि सां नथो कनेक्ट थिए, त पोइ उन जो मक़सदु आहे त नेशनलिस्ट पार्टियुनि जो रंग ई न तब्दील थींदो ऐं काउंटर स्ट्रेटजी ऐं काउंटर टूल जेका ॻाल्हि कई त प्रोपेगेंडा ते पीपल्स पार्टी तरफ़ां तव्हां वटि ज़ाहिर आहे त अहिड़ी सघारी तंज़ीम हुजणु खपे जेका काउंटर स्ट्रेटजी तव्हां वटि हुजे। जेकॾहिं हुतां नेगेटिव को प्रोपेगेंडा ते तव्हांजे मथां इन क़िस्म जी का शइ थिए त उहा समूरिन मां सॼी कॉम्प्रेस पार्टियुनि जी ॻाल्हि कयां थो ऐं ख़ुसूसन जेके साईं जेम्स जे स्कूल ऑफ थाट्स आहिनि उन्हनि ते वधीक प्रोपेगेंडा जो इस्तेमालु कयो वञे थो। त काउंटर जेका मंज़ूर आहे अॼु जदीद दौर में ज़ाहिर आहे त असांखे जवाब ॾियणो पवंदो। साईं वारी सेंट्रल कमेटी में यंगेस्टर्स घणा परसेंट मूंखे इहो बि ॿुधायो। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो इहो त ही जेके असांजे काउंटर मिसाल ॻाल्हि हींअर मंज़ूर ॻाल्हि कई त उन्हनि जी प्राइम मिनिस्टर सां मुलाक़ात, उनजी रिटन हिकिड़ी शइ ज़ाहिर थी। उन खां पोइ बि जेकॾहिं तव्हां 50 ॼणो माना पंहिंजो मौक़ुफ़ रिटन में हुनखे ॾिनो वियो, रिटन में ॻाल्हायो वियो, रिटन खे प्रेस खे ॾिनो वियो, जंहिंमें जेन्युइन मौजूदा हितां जे ज़मीनुनि जो इशू, ही बहरिया जा इशू ऐं ॿियनि जेके नेशनल इशूज़ आहे उन ते ॻाल्हायो वियो। उन खां पोइ बि सभ जेको इल्ज़ाम लॻी छॾणु, उन करे ऐं सम्झां पियो त यकीनन हू अकेलो SUP जो फ़ैसिलो या सिंध एक्शन कमेटी जे तरफ़ां हुयो? कहिड़ो? जेको साईं जलाल महमूद शाह वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। SUP पर उन ॾींहंनि में साईं वज़ीर आज़म उन माण्हू चवनि था त इहे ॿेट असांखे ॾियो यार, वरी सोचियो। असल में ही आहे हुननि असां एग्री कोन कयो आहे। असां ॾिसो वक़्त जो हुकुमरान खे गुज़ारिश करणु, सदर, वज़ीर आज़म, वज़ीर आला, गवर्नर, इहे असांजा हक़ आहिनि। उन्हनि खे ख़त लिखणु या उन्हनि ॾे वञणु त असां सां ही ज़्यादती थी थिए। ऐं सम्झां पियो जेकॾहिं मौजूदा वज़ीर आला ही सिंध जी ज़मीनुनि जे विकिरे में न हुजे हा, हिन में शामिलु न हुजे हा त असीं इन ॾे वञूं हा। पर छो त न सिर्फ़ु विकिरे में शामिलु आहे पर वेंदे उनजे ख़िलाफ़ु एतिजाज कंदड़नि ते बि हू कंदड़ त वज़ीर आला, गवर्नर, प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट ॾे असीं किन असांजे प्रेस क्लब ॾे जॾहिं दांह कंदा आहियूं त छा चवंदा आहियूं अची असांजो इहो हुकूमत ते आवाज़ु तव्हां सहाफ़ी दोस्त पहुचायो। त असां वटि जेके बि चैनल्स हूंदा त पंहिंजी दांह हिन जा तज़ाद पंहिंजी जाइ ते ॾिसो, खोड़नि शयुनि में हू हम ख़्याल आहिनि। शनाख़्ती कार्ड धारियुनि खे ठाहिराइण में, पासपोर्ट सभिनी खे ठाहिराइण में फेडरल प्रोविंशियल गवर्नमेंट हिकिड़ी आहिनि। धारी आबादकारीअ ते शायदि हुननि जो मौक़िफ़ साॻियो आहे, पर असां पंहिंजा कंसर्न शो त करियूं था, पोइ हू उन लाइ नथा कनि
असां कोन चओ त उहो असां सां एग्री था कनि त हा जेको तव्हां जेको पन्नू ॾिनो या पर तव्हां ॻाल्हायो हिकिड़ो जेको पब्लिक ओपिनियन आहे, पब्लिक जेको इम्प्रेशन आहे, मुमकिन आहे उहो ग़लति बि हुजे, पर जीअं तव्हां चओ त ॿिन्ही जो शनाख्ती कार्ड जो मसइलो हुजे, बेटनि जो मामिलो हुजे, पाणी जो इशू हुजे, सिंध जी डेमोग्राफी, अफ़गाननि जो मसइलो, उन ते पीपल्स पार्टी बि साॻे पेज ते आहे, त PTI या वफ़ाक़ में वेठल का हुक्मरान जमायत उहा बि साॻे पेज ते आहे। पर माण्हू तॾहिं सुवाल उथारनि था जॾहिं तव्हां पीपल्स पार्टी खे त तनक़ीद जो निशानो बणायो था, सही आहे, ऐं हिन वक़्तु पीपल्स पार्टी जो रोल बि इहो आहे, पर साॻे ई वक़्त ते जॾहिं तव्हां अरबाब ग़ुलाम रहीम सां सिटिंग कयो था, इमरान ख़ान सां सिटिंग कयो था, वफ़ाक़ी वज़ीरनि सां सिटिंग कयो था, उन वक़्तु जॾहिं हू चवनि था त ॿेटनि जे मामले ते सिंध हुकूमत नज़रसानी करे, हू नए शहर जी ॻाल्हि कनि था, कोस्टल डेवलपमेंट जेका कॉम्प्रीहेंसिव कोस्टल डिपार्ट उहा ॻाल्हि कनि था, उन वक़्तु जॾहिं तव्हां मुलाक़ात कयो था, तव्हांखे त ॿिन्ही खे हिकिड़े नज़र सां ॾिसणु खपे न, ॿिन्ही जी मुखालत करणु खपे न, उन वक़्तु इहे सुवाल उथनि था। मुखालफ़त में डिमांड में बि ॾिसो इन जे ख़िलाफ़ मूं तव्हांखे जेको हींअर जेके मिसाल मुलाक़ात जे हवाले ॿुधायां, उन में जेन्युअनली हू भले असां इख़्तिलाफ़ था कनि असां सां, पर असां इन्हनि शयुनि जी रखियो आहे, उन करे ॿ ॻाल्हि हिन वक़्त ते सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेका वरी मुस्लिम लीग जी हुजे या कंहिं टी जी हुजे या कंहिं PTI जी हुजे, त वरी उन सां रखूं त उन वक़्त ते ज़मीनूं प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, कोस्टल जेका हिननि जा एरिया सिंध जी जेतिरी एरिया आहे उहा प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, त उनजो दिफ़ा करणु, कंहिंखे शहरियत ॾियणी या उनखे डेमोग्राफी ते कंट्रोल कराइणु, इहो सिंध गवर्नमेंट जो आहे। जे सिंध गवर्नमेंट खे असीं प्रेशराइज़ कंदासूं त उहा फेडरल गवर्नमेंट ते पंहिंजा मसइला रखे। प्रोविंशियल गवर्नमेंट गैस जे कनेक्शन नूरियाबाद जे लाइ बि वज़ीर आला कॉम्प्रेस थो पवे, कंहिं ॿियनि माना के कंहिं ते केस थी था पवनि त ईंट से ईंट बजा देंगे मंज़ूर काका ते थो थी पए, सदर साहब परेशान थो थी वञे। पर सिंध जे हिन डेमोग्राफी खे, सिंध जे ज़मीनुनि खे विकिरो ते न सिर्फ़ु करण में सहूलियतकार, पर उन जा बेनिफिशरी पाण था थियनि ऐं अधु मथियनि इदारनि खे खाराए था छॾीनि, हिकिड़ी ज़मीन ॾेई था छॾीनि फ़ौज जे कंहिं इदारे खे, ओतिरी ज़मीन वरी पाण खपाए था छॾीनि। पोइ वरी मंज़ूर खान जो तज़ियो वठूं था, पार्लिमानी जेका कॉम्प्रेस सियासत कनि था पिया, मां वरी बि चवंदुसि त पॉपुलर जेको नैरेटिव आहे, जेका पीपल्स पार्टी बि मजबूर थी करे उहो साॻियो साईं जीमसद वारो नैरेटिव खणी करे अचे थी पई, बिटो बल्दियाती निज़ाम हुजे, कालाबाग डैम हुजे, ग्रेटर थल एक्शन कैनाल जा मामला हुजनि, ॿियनि ते कॉम्प्रेसनि जो वाज़े चिटो स्टैंड रहियो आहे ऐं उन्हनि एहतजाज कयो आहे। छा सबबु आहे जो पार्लिमानी सियासत में जेके कॉम्प्रेसनि जो जेके हदफ़ मुक़ररु थियल आहिनि, जेको टारगेट अचीव करणु खपे, उहो न करे सघिया आहे, किथे उन मां झोल किथे आहिनि, छो इहो? ठीकु, हिकिड़ो पासो मिसाल जेको तव्हां ॿुधायो त हू उनखे उहे साॻा नेशनल इशूज़ खणंदा था अचनि, यकीनन अचनि था, पर उन्हनि सां निबाह कनि था नथा कनि। पर साईं रसूल बख्श पली जे ॿुधायो 95 में खेसि अब्दुल्ला शाह ऐं हिननि मुलाक़ात कई, बेनज़ीर साहिबा हिननि, त असांखे को रस्तो त कढणो पवंदो, उन लिखियो बि अथसि त कालाबाग लाइ को न को असांखे को रस्तो कढणो पवंदो, न त गॾु था रहूं, हिकिड़े मुल्क में था रहूं, यानी उनखे कन्विंस करण जी कोशिशि कई, उहो खणी रसूल बख्श साहिबु न थियो, साईं पलीजो साहिबु हुन ते एग्री न थियो। हुननि जी कोशिशि 95 में अचण खां पोइ इहा हुई, पर जॾहिं 98 में जॾहिं हुकूमत 97 में हली वई, हुन वक़्तु यानी जेको चयूं तारीख़ी अकॉर्ड, 91 जे अकॉर्ड खां पोइ तारीख़ी अकॉर्ड ते ग़ुलाम मुस्तफ़ा खर सां एग्री करण वारी मोहतरमा बेनज़ीर ऐं अब्दुल्ला शाह हुआ। बिल्कुलु जिन तारीख़ जेको अॼु ताईं चऊं था न, जेको हींअर पिया चवनि त असांखे सिंध खे पाणी घटि थो मिले, 78 खां वारे हिसाब सां, 1978 वारे हिसाब सां, इहो 95 में कंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। वरी 98 में जॾहिं असां GSM क़ौमी माज़ जे ॿियनि प्लेटफॉर्मनि तां असां हुननि जी धरणनि जो हिकिड़ो कयो, त आख़िरी जेको असां धरणो अनाउंस कयो हो, ओनम उन्हनि सां गॾिजी सिंध पंजाब बॉर्डर या ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब बॉर्डर ते, त असां सां चाचो हाकिम अली बेनज़ीर राब्तो करे साईं इमदाद मुंशी ऐं मार्फत वरी हुन जी शामिल थिया। त हुन जा 2 रूप, 95 जो रूप ऐं 98 जो रूप। वरी एंटी थल कैनाल कमेटी मुशर्रफ जे वक़्त में असां सॼी हुनखे कई। वरी साॻी ॻाल्हि ईंदी, काउंटर जेके टूल आहिनि तव्हांखे उहे पंहिंजा फाल करणा पवंदा, न कंदव त तव्हांजो पोरियो को ॿियो केस कराए वेंदो, इहो थींदो रहियो आहे। इहा ॻाल्हि ठीकु आहे। ॿी ॻाल्हि हिकिड़ी थोरी सम्झो, जदीद कॉम्परस्तीअ जो
बानी सिंध में चयो वेंदो आहे साईं जीएम साहिब जदीद कॉम्परेंस छा आहे मामलो इते बि असां वटि कंफ्यूजन ख़ुदि आहे जदीद नेशनलिज़म थी आहे ई शहरनि जी पैदावार जेको जदीद कॉम्परेंस आहे हू इंडस्ट्रियल एज में हा जेको असां एग्रेरियन सोसाइटी जो आहे उन में रेसिस ॿियो इहो सॼो हिकिड़ो हिसो हूंदो आहे जदीद सां त उन करे शहरी जेके असां वटि जेके मिडिल क्लास आयो आहे या ॿियो उन में ख़ुशूसनि लीडरशिप आहे हुननि खे पंहिंजी शहरी सोसाइटीअ में पंहिंजे बिहेवियर ऐं पंहिंजे किरदार सां मुक़ाबिलो थियणो पवंदो रिवायती सरदारनि पीरनि या जेके इदारनि जा माण्हू या इन्हनि मौक़े परस्तनि जा इन्हनि मां ॿ खां ॿेर खुरणा आहिनि असांजा दोस्त उन में तब्दीली ऐं तव्हां हिकिड़ो ॿुधायां ऐं सकरंड ऐं इन नेशनल असेंबलीअ मां हेॾा मां बीठो आहियां काज़ीमत मां उते जा जेके शहर आहिनि उहे वोट कनि पिया सिंधी ॻाल्हाईंदड़ हुजे उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजे पंजाबी ॻाल्हाईंदड़ हुजे मैक्सिमम वोट असांखे थो करे असांजो अपीलिंग आहे बि त बाबा तव्हां इहे ज़ातियूं समाट बरोच सैद फलाणा इहे तव्हां हिकिड़ी क़ौम आहियो इहे तव्हांजियूं बिरादरियूं आहिनि असां इहे इन्हनि बिरादरियुनि जो रूप असांखे शहरनि थो नज़र अचे ॻोठनि में त अञा ताईं हिकिड़ी ज़ात बि असांजा रिश्तेदारी कान थी करे सघे उन करे असांजा जेके नेशनलिस्ट लीडर आहिनि पार्लियामेंट्री पॉलिटिक्स में उन्हनि खे पंहिंजे शहरी सोसाइटी खे एड्रेस करणु घुरिजे पाण में मुस्तक़िल उन लाइ पाण खे डेडिकेट करणु घुरिजे मनफ़ी लाड़नि खां करणु घुरिजे असांखे ॿिए नज़र सां थो ॾिठो वञे हिकिड़ी थोरी ज़हन में छॾियो साईं जेम्स जे नज़र सां थो ॾिठो वञे असांखे आइडियलिस्ट सोच सां गॾु आइडियलिस्ट किरदार जो जॾहिं त हीअ जेके आहिनि मौजूदा हुकुमरान पीपल्स पार्टी जा या लीगल या पीपल आहे उन्हनि खे चवनि था त पैदागिरी पिया कनि छो त उन्हनि खे उन्हनि जो ऐं कामोरनि जो करप्ट कामोरनि जो हिकिड़ी सोसाइटीअ में उन्हनि जा कॉमन मफ़ाद आहिनि उन्हनि सां इहो सुवालु करप्शन वारो सुवालु आहे कोन उनजे करे असां पंहिंजे किरदार खे ज़हन में रखंदे असां ख़ुदि उहा क्वालिटेटिव चेंज आणीए शहरनि खे इख़लाक़ियात क्रेडिबिलिटी वारी पंहिंजी जाइ ते रखंदे असांजे उन्हनि लोकल सोशल इशूज़ जे बुनियाद ते अॻिते वधंदासूं माण्हू रिस्पॉन्ड करे थो ऐं तव्हांखे रङो पंहिंजो मिसाल वरी थो ॿुधायां न सिर्फ़ु शहरनि मां वोट थो मिले पर असां एग्रीकल्चर जे बुनियाद ते ज़रात जे बुनियाद ते ऐं तक़रीबन पोइ 8-10 साल खां मुतहरिक रहंदो आहियां माण्हुनि जा जेन्युन इशूज़ खणो अक्सर वॾेरा असांखे मुंहिंजे ख़िलाफ़ु वोट छो त आउं उन्हनि जा मफ़ाद नथो सर्व करे सघां नथा कनि पर केतिरा हज़ारे माण्हू आहिनि 30-40 हज़ार 50,000 मूंखे नेशनल असेंबली में मिलनि था या 30-34 हज़ार मूंखे प्लांचल असेंबली में यानी हर उहे माण्हू आहिनि जिन खे रिवायती जे बजाए गैर रिवायती तरीक़ा पसंदि आहिनि प्रोग्राम असां वाइंड अप तरफ़ वञूं था हिकिड़ो सवाल जेको आहे जेको तव्हां ॻाल्हि कई एग्रेरियन सोसाइटी बिरादरियूं ज़ात पात जो फ़र्क़ु पर असां ताज़ो सन में ॾिठो कब्रिस्तान वारो जेको मल्हान जी जेका आहे उहो इन क़िस्म जो इम्प्रेशन वियो साॻी ॻाल्हि त प्रोपेगेंडा में इहो चयो वियो निशानो बणायो वियो साईं जेम्स खे त साॻी जेका शहरनि जे अंदरि जेका क़ौमी तहरीक आहे त हिन क़िस्म जूं जेके शयूं थियनि थियूं पियूं त उनखे कीअं उनखे रोकजे ॾिसो मनफ़ी मुस्बत ए रोल हलंदा रहंदा ए इंडिविजुअल जेको रोल ईंदो उनजे ख़िलाफ़ पुलिस कोर्टूं ॾिसो न असां वटि ॾोह ख़तमु थिया आहिनि छा ईअं तज़ाद ख़तमु थिया आहिनि छा कोन थिया आहिनि उनखे एज़ अ इंडिविजुअल केस करे कयो वञे उनखे हर ॻाल्हि खणी अची साईं जेम्स जे हुन में खणी अचो मुंहिंजे ख़्याल में साईं जेम्स सन जो सिर्फ़ु कोन हो साईं जेम्स सॼी दुनिया ते सोचींदो उन करे उनखे सन जो न पर हैदराबाद जो कराची जो लीडर करे साॻी सिंधी क़ौमी तहरीक जो उहो पासो जेको तव्हां डिस्कस कयो त प्रोपेगेंडा जेका थिए थी पई उनखे प्रोपेगेंडा खे काउंटर कीअं कजे त ज़ाहिर आहे त सन में से ज़फ़र अली शाह जो हुयो न इंडिविजुअल पर टारगेट कयो वियो साईं जेम्स खे सॼी सिंध जी क़ौमी तहरीक खे उनखां कीअं बचिजे मां साईं ज़ैन शाह सां अग्री नथो कयां त इन वाक़े खे इंडिविजुअल वाक़ियो करार ॾिजे आई एम सो सॉरी उनजो रीज़न इहो आहे त सैयद जी फैमिली जेकी आहे का आम फैमिली कोन्हे उनजो वॾो इम्पैक्ट आहे ऐं वॾे अरसे ताईं इन फैमिली जो इम्पैक्ट सिंध में रहंदो साईं जलाल शाह मौजूदु आहे ज़ैन शाह अला ज़िंदगी ॾे वॾे अरसे ताईं हिन जी पॉलिटिकल जेकी आहे उहा सॼो सिलसिलो हलंदो तंहिंजे करे इहो तमामु ज़रूरी आहे त इन्हनि शयुनि ते साईं वारनि खे तमामु सेंसिटिव थियणो पवंदो ऐं असां बि हिकु जर्नलिस्ट ॻाल्हि आहे सिधी साईं फ्रैंकली स्पीकिंग इन अ वेरी पॉज़िटिव मैनर साईं वारनि खे चवंदासीं त हिन ते ॿीहर रिकंसीडर कयो ऐं साईं वारनि खे पंहिंजो पार्ट प्ले करणु घुरिजंदो
ऐं तमामु ज़रूरी आहे हिन जे पॉलिटिकल मुस्तक़िल लाइ बि। ॿी शइ हलंदे हलंदे साईं सभई शयूं उहे मञियूं आहिनि जदीदत वारियूं, पर मां सम्झां थो त साईं जी दिलि त तमामु ख़्वाहिश आहे, पर इहो ॿियो प्रोग्राम कंदासीं, रुकावटूं ज़रूर आहिनि, त साईं हाणे हिनखे स्टार्ट कीअं करे। उहे ज़ाहिर आहे त ओल्ड गार्ड्स ऐं न्यू गार्ड्स तमामु घणियूं जेके आहिनि उहे रुकावटूं बि आहिनि, पर हिन निशिस्त में तमामु टाइम महदूद हुजे थो। ईंदड़ प्रोग्राम में असां कोशिशि कंदासूं त सिंध जी क़ौमी तहरीक जा जेके मुख़्तलिफ़ पासा आहिनि जदीदियत जे हवाले सां नेशनलिज़म उन ते बि डिस्कस कजे। इजाज़त वठंदासूं, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। साईं ज़ैन शाह तव्हांजी महिरबानी, मंज़ूर साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उन्वान सां हाज़िर थींदासूं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।